नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॿुधाईंदा हलूं त बडाणी भरिसां होटल ते पोरियो कंदड़ पोरियत खे हथियारबंदनि अगवा करे वरितो आहे। संदसि मोटरसाइकिल लावारिस तौर हथ आई आहे। नाज़रीन, लिंक रोड तां घर खां होटल ते पोरिये लाइ वेंदड़ 18 वरियनि जे दिलमुराद भुट्टो खे हथियारबंदनि अगवा कयो, जंहिंजी मोटरसाइकिल वाक़े वारे हंधि वटां वारसनि खे मिली वई आहे। इतला ते मियाणी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मुआइनो कयो आहे। मुख़्तलिफ़ रुखनि खां जाच शुरू करे छॾी आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां खे अपडेट करे रहिया आहियूं त बडाणी भरिसां होटल ते पोरियो कंदड़ पोरियत खे हथियारबंदनि अगवा करे वरितो। संदसि मोटरसाइकिल लावारिस तौर हथ आई आहे। लिंक रोड तां घर खां होटल ते पोरिये लाइ वेंदड़ 18 वरियनि जो दिलमुराद भुट्टो खे हथियारबंदनि अगवा कयो, जंहिंजी मोटरसाइकिल वाक़े वारे हंधि वटां वारसनि खे मिली वई आहे। नाज़रीन, इतला ते मियाणी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मुआइनो कयो आहे। मुख़्तलिफ़ रुखनि खां जाच शुरू करे छॾी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया नाज़रीन त बडाणी भरिसां होटल ते पोरियो कंदड़ पोरियत खे हथियारबंदनि अगवा करे वरितो। संदसि मोटरसाइकिल लावारिस तौर हथ आई आहे। लिंक रोड तां घर खां होटल ते पोरिये लाइ वेंदड़ 18 वरियनि जे दिलमुराद भुट्टो खे हथियारबंदनि अगवा कयो, जंहिंजी मोटरसाइकिल वाक़े वारे हंधि वटां वारसनि खे मिली वई आहे।